जेके भी असां अगर समझूं था कि हिन में सुख आहे, हिन में सुख आहे, बराबर सुख जरूर हूंदो, पर कोई अहिड़ो सुख ना आहे जेको परमानेंट हुजे। चओ हरे राम हरे राम। अगर जीवन में सुख आयो आहे त उहो हिकु ॾींहुं हली वेंदो, वरी दुख ईंदो। अगर दुख भी आयो आहे त उहो भी हली वेंदो, वरी सुख ईंदो। परमानेंट ना आहे। परमानेंट अगर सुख आहे त उहो केवल भगवान जे भजन में आहे। चओ हरे राम हरे राम। पर हे जॾहिं इंसान जी श्रद्धा परमानेंट हुजे न भाई, हाँ सॼो खेल त असांजी भावना जो आहे, श्रद्धा जो आहे, विश्वास जो आहे। उहो ई अगर परमानेंट न हूंदी त पोइ सुख भी काथों परमानेंट थी सघंदो, या भक्ति जो लाभ भी जेको आहे उहो परमानेंट कीअं थींदो भाई। चओ हरे राम हरे राम। श्रद्धा हुजे, विश्वास हुजे, भरोसो हुजे भाई, सिक हुजे असांखे भगवान जे भक्ति जी, चाहत हुजे, प्यास हुजे। चओ राम। जीअं प्यासो हूंदो आहे कोई अगर, त पोइ उनखे अगर पाणी काथे नज़र ईंदो आहे न त पोइ अघु न पुछंदो आहे। उहो न पुछंदो भाई घणे रुपए बॉटल आहे पाणीअ जी, प्यास लगी आहे त पहिरियों पाणी पीअंदो पोइ पुछंदो। पोइ जेको भी रेट में हुजे उनखे वठणी पवंदी, छो जो प्यासो आहे। तो पहिरों भक्ति जी प्यास हुजे, भीतर चाहत हुजे भगवान जे प्रेम जी, मिलण जी।